ڪراچي SHO ڪورنگي इनायतुल्ला मरवत जे पंहिंजे थाणे जे हदूद में इंसानी ज़हरीलो गुटका बनाइण वारी फैक्ट्री ते छापो। वॾी तादाद में कराची शहर अंदर ज़हर फैलाईंदड़ हथरादू गुटका फैक्ट्री ते छापे दौरान मालिक फारूक फरार थी वियो। 2 मुलज़िम गिरफ़्तार। वॾे मिक़दार में ज़हरीली गुटका बनाईंदड़ फैक्ट्री मां सुपारी, चूनो ऐं ॿियो ज़हरीलो सामान पुलिस हथ करे वरितो आहे। जॾहिं त फैक्ट्री अंदर सप्लाई करंदड़ रक्शो ऐं लखे रुपयनि जो मालियत जो गुटको ऐं करोड़े रुपयनि जी मालियत जो मंशियात बि पुलिस हथ करे वरितो आहे। जॾहिं त ज़राइनि वटां मालूम थियो आहे त SHO कोरंगी इनायतुल्ला मरवत पंहिंजी कुर्सी ऐं ऑफिसरनि खे ख़ुशि करण लाइ ही डमी छापो मारियो आहे। जॾहिं त पूरे कराची में अहिड़ा हज़ारे इंसानी ज़िंदगियूं गड़काईंदड़ ज़हरीला कारोबार पुलिस जी सरपरस्ती में सरेआम हलनि पिया। जॾहिं त ही गुटका फैक्ट्री ऐं हिकु सियासी जमात जे ज़िले सदर जी सरपरस्ती में इन जो भाउ ऐं भेणियो हलाए थो। जॾहिं त ज़राए पारां कोरंगी जे इलाइक़े गोधरा में हर घटी खे छॾे ॿी घटी में अहिड़ा ज़हरीला कारोबार हलनि पिया, जितां पुलिस हर हिकु कारखाने मां फ़ी हफ़्तो 15,000 रुपया वसूल करे थी। बाग़ी सागर पवार, सोच TV, कराची।